ब्रेकिंग न्यूज़ आहे लाड़काणे मां जिते रतदेरो रोड ते मुसाफ़िर कोच जो टक्कर लॻण सबबि पीरसन फौत थी वियो। पुलिस मुसाफ़िर कोच ड्राइवर के गिरफ्तार करे वरितो आहे। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। लाड़काणो रतोदेरो रोड ते मुसाफ़िर कोच जो टक्कर लॻण सबबि पीरसन फौत थी वियो। पुलिस मुसाफ़िर कोच ड्राइवर के गिरफ्तार करे वरितो आहे। अफ़सोसनाक ख़बर सां शेयर कयूं पिया। लाड़काणो रतोदेरो रोड ते मुसाफ़िर कोच जो टक्कर लॻण सबबि पीरसन फौत थियो आहे। पुलिस मुसाफ़िर कोच जे ड्राइवर के गिरफ्तार करे वरितो। एक भेरो ॿीहर वाक़े ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। रतदेरो रोड ते मुसाफ़िर कोच जो टक्कर लॻण सबबि पीरसन फौत थी वियो। पुलिस मुसाफ़िर कोच जे ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बर वाक़े ॾियूं पिया। लाड़काणो रतोदेरो रोड ते मुसाफ़िर कोच जो टक्कर लॻण सबबि पीरसन फौत थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां आवाज़ जे रिपोर्टर रशीद समो खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, लाड़काणो रोड ते तेज़ रफ्तार मुसाफ़िर कोच जे टक्कर में रोड क्रॉस कंदड़ पीरसन जेको आहे उहो फौत थी वियो आहे। पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। लाड़काणे शहर भरिसां लाड़काणो रतदेरो रोड ते कराचीअ खां रतदेरो वेंदड़ तेज़ रफ्तार मुसाफ़िर कोच जो टक्कर थी पियो आहे, जंहिंमें पीरसन खे जंहिंजे नतीजे में ॻोठ गुल मोहम्मद खूसा जो रहवासी आहे 50 सालनि जो पीरसन वज़ीर अली जतोई वो सख्त जख्मी थी पियो। अहिड़ो इतलाह धामरा थाणे ते जेको आहे इलाइक़े वासियुनि ॾिनो ऐं वाक़े हंधि पुलिस पहुची कोच ड्राइवर खे गिरफ़्तार करे ऐं थाणे ते मुंतक़िल करे छॾियो आहे। उन हवाले सां वारसनि खे जेको आहे अहिड़ो इतलाह ॾिनो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे जंहिं ते वारस हुते पहुची ऐं पीरसन खे गिणती जोगी हालत में खणाई टांडका अस्पताल एमरजेंसी वार्ड दाख़िल कराए, जिते पीरसन जेको आहे फौत थी वियो आहे। उन मौक़े ते फौती पीरसन जे जेको भाॼियो आहे मुमताज़ अली जतोई, उन ॿुधायो त अॼु सुबुह साण मंझंदि चाचो रोड जेको आहे टपी पंहिंजे वञी रहियो हो त तेज़ रफ्तार मुसाफ़िर कोच खे टकरायो आहे, जंहिंजे नतीजे में हू सख़्तु ज़ख्मी थी पियो आहे। ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी आहे मुंहिंजी अपडेट करण लाइ।